अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रतुदरो में ख़बर शेकंदा हलो। रतुदरो में पूरे मुल्क जी रतुदरो निजी मुनीर पब्लिक हाई स्कूल में भी उस्तादनि जे आलमी ॾींहं ते हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि शेर ऐं तक़रीरूं पेश कंदे जंहिंमें मुनीर पब्लिक एजुकेशन फाउंडेशन सिंध के चेयरमैन अख्तियार अली मरखियानी, अब्दुल करीम सप्रो, मोहम्मद यूनिस सुमरो, शैब रहमान सुमरो समेत स्कूल के शागिर्दनि शिरकत कई। उन मौके ते आयल महिमाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पीउ मां ॿार खे जनम ॾिए थो ऐं उन जी परवरिश करे थो, पर उस्ताद उन खे फर्श खां खणी अर्श ताईं पहुचाए थो, उन खे तरबियत ॾेई हिकु सही इंसान बणाए थो। उन करे असां ते उहो फ़र्ज़ु आहे त असीं उन हस्तीअ जी तमामु घणी इज़त ऐं एहतराम कयूं। उस्तादनि जे आलमी ॾियारे ते शागिर्दनि आयशा सुमरो, सिंधु अब्बासी, मुस्कान मरखियानी, बिस्मा मरखियानी, फिज़ा गांगरो, सनम सुनानी, सना गुल गांगरो, रुखसात ज़खरो, मुर्तज़ा गांगरो उस्ताद के भेटा पेश कंदे पंहिंजी तक़रीर में चयो त उस्ताद उहा हस्ती आहे जंहिं लाइ पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्म फरमायो आहे त मूंखे उस्ताद बणाए मोकिलियो वियो आहे। उस्ताद बाबति एतिरो चयो वियो आहे त उस्ताद शागिर्द जो रूहानी पीउ आहे। उस्ताद हिकु अहिड़ो वणु आहे जेको सदाईं मेवो ॾींदो आहे। उस्ताद उहा शख़्सियत आहे जेका दुनिया जे अंधेरनि खे रोशनीअ में तब्दील कंदड़ आहे। जंहिंमें बि ॿार खे उस्ताद जी शफ़क़त हासिल थिए उहो कामयाब ऐं कामरान आहे। असीं अल्लाह ताला खां दुआ था घुरूं त अल्लाह ताला असांजे उस्तादनि खे वॾी जुमाल ऐं सिहत अता करे त जीअं हू असां जहिड़नि ॿारनि खे इल्म जे नूर सां नवाज़ींदा रहनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।